इन्हें जे करे रब मुस्तफा जो शान मुस्तफा सा बयान कयो। मां बयान कंदो वञा महबूब तू ॿुधंदो वञी मां रब ठरा मां खुश थिया। या अय्युहन नबी ए ग़ैब जे ख़बरुन ॿुधाइण वारा सुभान नालो न वरतई रब मदीने वारे खे नालो वठी न पुकारी पर लक़ब सां सजई छो त जैसा मोहब्बत हूंदी आ उन्हें के नालो वठी न सॾबो आ लक़बन सां प्यार वारे लफ़्ज़न सां सॼो वेंदो आ। मदीने वारे खे रब प्यार भरे लक़बन सां सॼो ए ग़ैब जे ख़बरुन ॿुधाइण वारा पुल में मुलो मथो खाई वियो आ त नबी के ग़ैब जो इल्म नाहे। अल्लाह तो फरमाए त मुस्तफा तू रुगे ग़ैब जो इल्म पर ॿियनि खे बि ख़बरूं ॿुधाई जो। सची ॿुधायो त जन्नत तव्हां ॾिठी आ ग़ैब समुआ कुछ के जेका शे नज़रुन का पोशीदा हुजे जेके हवासे खमसा जानी परखे परूड़े न सगन उन्हें के ग़ैब समुआ अखियुन सा नजर न अचे हथन सा छुई न सके ज़बान सा सिखी न सके कनन सा ॿुधी न सके। मलाइका ग़ैब आहिन अर्श ग़ैब आ जन्नत ग़ैब आ जहन्नम ग़ैब आ अल्लाह जी ज़ात ग़ैब आ। सुभान अल्लाह तव्हां जे कुल्हन ते मलाइका वेठा आहिन। सची ॿुधायो कॾहिं ॾिठा अथव मलाइका ॻाल्हायो छो नथा पोयां चुप कई वेठा आहिनि रोज़ ॾिसंदा आहियो था मलाइका हा मलाइका ॾिठा अथव न मलाइका कुझ आहिनि कंहिं ॿुधायो मदीने वारे साईं ॿुधायो रब जी ज़ात खां वधीक ॿियो को ग़ैब आहे ई न। रब बातिन आ कुझु आ निकल ज़ात आ अॼु ताईं कंहिं नबीअ न ॾिठो जिब्रील न ॾिठो मीकाईल न ॾिठो पर तुंहिंजे मुंहिंजे नबी रब खे ॾिठो। ॿुधायां हदीस मदीने वारे जी हदीस ॿुधायां सोना हबीब फजर नमाज ते थोरो देर सां आया जेको रूटीन हो जे टाइम ते ईंदा हिकिड़े ॾींहुं देर सां पहुता नमाज फजर पढ़ायूं साहबन के फरमायो तो मुको पुछो छो न था त मां देर सां छो आयो है। सुभान अल्लाह साहबन जो या रसूल अल्लाह पानी जे बार जी केड़ी मजाल जो असा पुछो सुभान अल्लाह असा जी जरूरत आ हिम्मत आ जो ता को पुछो तो देर सां छो आया महबूब तो पाण बुधायो तो देर सां छो आया है। सुभान अल्लाह साईं फरमाइन था अज रात मां उठस तहज्जुद की नमाज पढ़ियो में तहज्जुद पढ़ी पंजे मुसले ते पंजे जाए नमाज ते बैठो हुयुस निंद न हुई सुजागी न हुई बैनल यक़ज़त वल मनाम निंद ई सुजागी जे दरमियान मुसले ते बैठो आया फ़इज़ा अना बिरब्बी अचानक ॾिसां त मुंहिंजे रब जो जलवो मुंहिंजे साम्हूं अची वियो बिना पर्दे जे मूं पंहिंजे रब खे ॾिठो। कंहिंखे ॾिठो अल्लाह खे ॾिठो हीअं मां वेठो आहियां मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं। सुभान अल्लाह रायतु रब्बी फी अहसन सूरतिन मूं पंहिंजे रब खे ज़ोर हसीन जमील सूरत में ॾिठो। कंहिंखे ॾिठो साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी मदीने वारे साईं अल्लाह खे ॾिठो। सुभान अल्लाह
रब फरमायो त हबीब मुखे बुधा त मलउल आला जा फरिश्ता पाण में गुफ्तगू था कने केड़ी ॻाल्हि में गुफ्तगू करे रहिया आहिनि मलउल आला छा आहे मलाइकनि जी जमायत आहे जेका अर्श मुअल्ला वटि वेठा आहिनि किथे वेठा आहिनि मां स्टेज वारनि जो तवजो चाहींदुसि मलउल आला जा फरिश्ता अर्श मुअल्ला वटि वेठा आहिनि पाण में वेठा था कचहरी कनि पाण में वेठा था गुफ्तगू कनि रब तो पुछे त हबीब ॿुधाए कहिड़ी गुफ्तगू था कनि तव्हां वेठा आहियो हींअर डेरा मुराद में तव्हांखे कहिड़ी ख़बर त डेरा अल्लाह यार में छा थो पियो केरु तव्हां खां पुछे त साईं हींअर जेका जैकमाबाद जी जामिया मस्जिद आहे उन में केरु वेठा आहिनि छा था तव्हां ॿुधाईंदव तव्हां जो दादा मां त वेठो आहियां टीपुर में मूंखे जैकमाबाद जी कहिड़ी ख़बर मूंखे कोयटा जी कहिड़ी ख़बर मूंखे इस्लामाबाद जी कहिड़ी ख़बर आओ कि न सही रब पुछो महबूब ॿुधाए त मलउल आला अर्श वारा मलाइका कहिड़ी गुफ्तगू था कनि कुल्त ला अदरी मुझे मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे मां नथो ॼाणा मूं वटि इल्मु न आहे छा कहिड़ी ॻाल्हि में बस था कनि मूंखे ख़बर न आहे वरी रब सॼो या मुहम्मद सल्लल्लाहु मिलंदा आहियो न परे को चवंदा अस्सलाम वालेकुम वरी जे अञा घणो वेझो थी मिलंदो त पोइ हथ मिलाईंदो मुसाफ़ो कंदो अञा वेझो थींदो त पोइ जॾहिं भाकुर पाईंदा आहियो त हथ किथे हूंदा आहिनि ॻाल्हायो छो हथ किथे हूंदा आहिनि किथे हथ हूंदा आहिनि साईं फरमाइनि था वदा यदहु बैन कतफैय अल्लाह ताला कुदरत वारा हथ मुंहिंजे तकीअ ते रखिया सुभान अल्लाह ये हदीस जेका ॿुधायां थो जामे तिरमिज़ी में आहे जेको स्वास्थ्य जो किताब आहे जेके देवबंदी अहले हदीस वहाबी सभु पढ़ंदा आहिनि मञंदा आहिनि हदीस मौजूद आहे सुभान फवदा यदहु बैन कतफैय अल्लाह ताला पंहिंजा कुदरत वारा हथ मुंहिंजे फवजत फर्द अनामिलही बैन सदयय अल्लाह जे आंगरनि जी थधाण मूं पंहिंजे सीने में महसूस कई ये सिंधी में चवंदा अदा फलाणे सां मिलियोसि दिलि ठरी पई सुभान अल्लाह चवंदा आहियो या न सुभान अदा दोस्त मिलियोसि या ठरी पियो दिलि ठरी पई साईं फरमाईंदा फवजत फर्द अनामिलही बैन सदयय अल्लाह ताला जे आंगरनि मुबारकनि जी खुलकी थधाण फरहत मूं पंहिंजे सीने में महसूस कई فعلمت ما بين المشرق والمغرب ओभर खां वठी ओलह ताईं पूरे रूए ज़मीन में जो कुछ आहे हर शइ जो मूंखे इल्मु अची वियो सुभान अल्लाह ॿी रिवायत में आहे فعلمت ما بين السماوات والارض आसमान ऐं ज़मीन जे विच में जो कुछ आहे हर शइ जो मूंखे इल्मु अची वियो सुभान अल्लाह वरी टी रिवायत जा लफ़्ज़ आहिनि साईं फरमाइनि था فعلمت ما كان وما يكون जो कुछ थी वियो जो कुछ थी रहियो आहे जो कुछ थियण वारो आहे हर शइ जो मूंखे इल्मु अची वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट हे जलसो मंझंदि खां वठी शुरू थियो आहे तव्हां आया आहियो कलाक थियो हूंदो या अधु कलाक या मुनो कलाक कंहिं तकरीर कई कंहिं नात पढ़ी हिन जलसे जी तव्हांखे ख़बर न तव्हां जेॾीमहिल पहुता आहियो इहा ॻाल्हि ॾिसो जलसो हीअं थियो फलाणे नात पढ़ी फलाणे तकरीर कई दिलि पर साईं किताब ही कई पर जलसो पूरो थींदो तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे घर पोइ ते छा थो थिए केरु कहिड़े धंधे में मशगूल थो थिए न तोखे मुंहिंजी ख़बर न मुंहिंजी तोखे ख़बर आओ कि न साईं फरमाइनि था त
त जो कुछ थी चुको उन्हें जो इल्म मुखे मिलो जो कुछ थी रहियो आहे उन्हें जो इल्म मुखे मिलो जो कुछ थियण वारो आहे उन्हें जो इल्म मुखे रख ॾेई छॾियो जलसो त टीपुल में बि थियण वारो हुयो मदीने वारे साईं खे अॻ में ख़बर हुई त अंगारे जो ॾींहुं हूंदो 26 तारीख़ हूंदी नवंबर जी टीपुल में जलसो थींदो हे हाज़िर थींदा मुंहिंजे मुस्तफ़ा खे अॻ में ई ख़बर हुई खुदा जो कसम हदीस में अचे थो हुजूर फरमायो त क़यामत ताईं जेके पखी हीअं पर में मिलाए उॾामी हलंदा न उन्हनि ॿिनि पखियुनि जो उॾामण बि मूंखे रब ॼरमाए छॾियो दुनिया में जो कुझु थियण वारो आहे उन हर शइ जो रब मूंखे इल्मु ॾेई छॾियो ॻाल्हि सम्झ में आई आहे न रब तो फरमाया अय्युहन नबी ए गैब जे ख़बर न ॿुधाइण वारा इल्मु ॾिनई पे वरी इल्मु ॿुधाइण वारो बाख़बर करण वारो बणाए दुनिया ते मोकिलियो सुभान अल्लाह हाणे ॿुधाए क़ुरान हदीस सच्ची या मुल्लो सच्चो ॻाल्हायो न था हां मुल्लो चए थो नबी के भित जे पोयां जी ख़बर न आहे नबी वटि गैब जो इल्मु न आहे क़ुरान चवे त नबी गैब जे इल्मु ॿुधाइण वारो आहे हदीस थी चए त मदीने वारे खे अॻियां पोयां इल्मु रब ॾेई छॾी सुभान अल्लाह